बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे जंहिं माण्हूअ खे असां गॾिजी असांजी भेण शाहिदा, बाबा ग़ुलाम क़ादिर, अमर हाजरा ऐं अली मंसरो इहे गॾिजी पढ़ायो, उन माण्हूअ जे अंदर में एतिरी असांजे लाइ माना नफ़रत ऐं बाहि छो थी? हिन जे करे जो हुननि असांजे मुखालफ़नि मां शादी कई। सो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा जेके मुखालफ़ा केरु हुया? अबू लहब केरु हो? साईं जन जो चाचो हो, जंहिं साईं जन जे ॼमण जी ख़ुशीअ में सॼो ॾींहुं ख़ैरात कई। हुनजी चाची सूरह लहब में ज़िक्र आहे। And poverty defeated a biography of a poor boy who refused to give up. हाणे उन्हनि माण्हुनि सां गॾिजी करे अहमद अलीअ मुंहिंजो जेको रिश्तो बबली तस्लीम सां हुयो, उहो बि मुंहिंजो जेको आहे ख़तमु करायईं ऐं मूं ते इल्ज़ाम हणायईं ऐं उहो इल्ज़ाम हिकिड़ो बि साबित न थियो। उन खां पोइ सॼी उमिरि असांजूं ज़मीनूं तबाह कयूं, असांखे बुख उञ ते मारियऊं, किथे रोज़गार करणु न ॾिनऊं। हाणे एंड पॉवर्टी डिफीटेड। हे वरी लिखे थो इन डिसंबर 2001 माई फादर शिफ्टेड टू केरपुर एंड इन जनवरी ही जॉइंड द सिविल सर्विसेज अकेडमी. My uncle continued his studies but unsuccessfully because his city wandering desire was unstoppable. When my father left him at his house to look after his family in his absence, he failed to look after the children or family and wasted money on wandering. इहो बि वॾे में वॾो ग़लती कूड़ लिखियो अथई। छो जो आउं त फस्ट क्लास हुयुमि हुन में इकोनॉमिक्स में, हुनजो रिकॉर्ड आउं ॾेखारे सघंदुमि इनशा ताला। उन खां पोइ मां अंकल नाइदर हेल्प माई फादर इन बॉइंग नॉर कैरिंग ग्रासरीज़ फ्रॉम संड मार्केट्स। हाणे इहा बि वॾे में वॾी माना लिखियईं जो मूंखे उते क़ैद करे छॾियईं, कॾहिं माना वठी न पियो वञे इस्लामाबाद में संडे मार्केट्स या कहिड़े में बि, जेको मजबूरन 17 अगस्त ते हितां निकितासीं, उते पहुतासीं 18 अगस्त ते ऐं 6 अक्टूबर ते उतां 6 सितंबर ते 17 अगस्त ऐं 6 अक्टूबर ते न ते सितंबर ते मां उतां निकितुमि 2001। उन खां पोइ इन अक्टूबर 2002 my father was posted as the third secretary in the Pakistan embassy Baghdad. It was primarily for language training. He was there for job training. He took the family back to Khairpur, rented a house and again appointed my uncle as guardian of the family. Despite his previous record, he introduced him to the grocery shop owner and requested to offer on credit. हाणे इहो बि जेको कूड़ लिखियईं त माना हुन जा पैसा रहिया, सभु कुझु कूड़ आहे।